मेहरमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रज़ा अली सुमरो मौजूद PTI जे मरकज़ी अगवान लियाकत अली जतोई लाहौर में अॻूणे वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ सां मुलाक़ात करे वरिती आहे। ज़रिन मौजूद PTI अगवान अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर लियाकत अली जतोई जा PTI सां इख़्तिलाफ़ात हुजण करे इमरान हुकूमत में ही पासीरो हो, जंहिं करे खेसि PTI क़यादत खेसि केतिरा ई भेरा पर्चा लसाणस मुलाक़ात कई, पर लियाकत अली जतोई के सेनेट चूंडुनि में बि नज़रअंदाज करे सैफुल्ला अबड़ो के सेनेटर कयो वियो। ज़रिन मूजिब लियाकत अली जतोई PP में शमूलियत लाइ आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां राब्ता कया, लेकिन लियाकत अली जतोई PP खां हिकु क़ौमी असैम्बली जी सीट ऐं 2 सूबाई असैम्बली जी सीटूं घुरियूं, लेकिन PP क़यादत खेसि ग़ैर मशरू शमूलियत या एक MNA ऐं हिकु सूबाई सलाहकार जी आच कई हुई। दादू ज़िले अंदर PP जी रिवायती मुखालिफ़ बेटो जो जतोई ख़ानदान नवंबर जे आख़िरी हफ़्ते में नून लीग में बाज़ाब्ता शमूलियत जो ऐलान कंदो।